दोस्तों मां इन टाइम बिठल आया पंहिंजे ई ॻोठ साले खान ॾहर में। जी हाँ दोस्तों, साले खान ॾहर जे ॻोठ मां निकिरी ऐं ज़ाहिर आहे अॼु वोट बि कास्ट करिणो आहे ऐं वोट कंहिंखे कास्ट करिणो आहे हिन जे लाइ वरी चुप यानी ख़ामोशी। ये राज जूं ॻाल्हियूं आहिनि, उते पहुचंदासीं, उते ॾिसूं था अलाए मोबाइल फ़ोन अलाउ आहे या न आहे, का ख़बर न आहे। फ़िलहाल पंहिंजी रोज़ी बि कंदासूं, रोज़ी बि कयूं था पिया ऐं जेको आहे बसि वोट बि कास्ट कंदासीं ऐं जेको आहे वरी शाम जेको आहे ॾिसंदासीं त कंहिंजी सोभ थी थिए, केरु खटे थो, कंहिंजे भाग में कंहिंजे नसीब में ई सोभ मिलंदी कंहिंखे। ऐं आहे त ज़ोर शोर जो मुक़ाबिलो, असीं बि वञूं था पंहिंजो वोट कास्ट करण जे लाइ। ऐं असांजी जेको आहे ईअं खणी चइजे बदकिस्मती आहे, असां पंहिंजे ॻोठ खे छॾे वञूं था पिया लाल मोहम्मद जूणे जे ॻोठ में असांजो उते वोट आहे, उते जेको आहे वोट कास्ट कंदासीं। वञूं पिया पंहिंजो वोट कास्ट करण जे लाइ, जे मूं अर्ज़ु करे चुको हुउसि ऐं वञा पियो। ही जेको आहे सड़क वञे पई लाल मोहम्मद जूणे जे ॻोठ ऐं ज़ाहिर आहे हीअ वोट हिकु अमानत आहे ऐं उहा अमानत ॾियणी आहे। ॾिसूं उते केतिरो रश लॻल आहे, केतिरा माण्हू बीठाल आहिनि। ज़ाहिर आहे लाइन में बीहणो पवंदो। हीअ ओॾे ई वञे थो रोड। अदा पर्ची वारा किथे वेठा आहिनि? हिते अदा अब्दुल सत्तार काज़ी जी पर्ची ॾियो कंहिं वठां। ऐं दोस्तों ही जेको आहे पंहिंजे वोट कास्ट करण जे लाइ पर्ची वठूं, पोइ हितां पर्ची वठी करे पोइ ज़ाहिर आहे वोट कास्ट करणो पवंदो। अदा केरु ॾींदो? इमरान भाई अब्दुल सत्तार जी पर्ची मिली वेंदी, 1 मिंट में तव्हांखे मिली वेंदी। तव्हांजी पर्ची में हूंदी हिते काई पर्ची ॾियो हिते जी नाज़रीन, असां पंहिंजी अमानत जेका आहे उहा अमानत असां पंहिंजी ॾेयूं वापसि वञूं पिया। ऐं अवां दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जेका अमानत आहे, जेका असांखे पंहिंजो चूंडणो आहे ऐं जंहिं बि मौजूदु शख़्सियत खे चूंडणो आहे, थोरो सोची सम्झी चूंडो ऐं ॾिसो त जेको असांजे फलाह जे लाइ, असांजे मुस्तक़बिल जे लाइ, असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल जे लाइ जेको भलो सोचींदो ऐं जेको आहे उनजी भली सोच रखंदो ऐं जेको असांखे तरक़ियाती कमु ॾींदो ऐं असांजी सोच मुताबिक़ हलंदो, अवां उनखे बि वोट ॾियो। मां त पंहिंजी जेको आहे अमानत जेका उहा मां सही ऐं पंहिंजी हिकु चूंडियल जेको मुंहिंजो नुमाइंदो हो, मां पंहिंजी उहा जेको आहे अमानत उन ते पहुचाई आहे। छा अवां बि दोस्तनि उहा जेका अमानत आहे उहा अवां पहुचाई आहे या न पहुचाई आहे? ऐं उहो बि तव्हां मां इहा गुज़ारिश कंदुसि त सोची सम्झी भई जेको आहे अमानत पहुचायो। ऐं दोस्तो बसि हाणे वापसि वञा पियो ऐं जेको आहे न काफ़ी छिकताण हुई किन पुलंगनि ते, जिते असांजी जेका पोलिंग हुई ॻोठ साले खान ॾहर में, उते थोरी छिका हुई पे ऐं थोरो हिते बि इहो सिलसिलो हो अलाह जी महिरबानी सां, पर उहो अलाह जी महिरबानी सां उहो सारो दूरि थी वियो आहे, हिकु मसइलो कोन्हे, अलाह से ख़ैरु कंदो। ऐं ॿियो त जिते मां होॾां वियोसि पंहिंजो ॻोठ क़ाइमुद्दीन कलोड़े में, ऐं ॻोठ क़ाइमुद्दीन कलोड़े में बि जेको आहे मां रोज़ी जे सिलसिले सां वियुसि उते बि जेको आहे बिल्कुलु अमन अमान सां जेको आहे न उहा पोलिंग हली पई ऐं का बि उते छिका न आई। ऐं जेके सिर्फ़ु ॿ पोलिंगूं हुयूं जिते आउं हिते वोट कास्ट करणु आयो हुउसि, हिते थोरी थकी जेको आहे छिकताण थी, बहरहाल ऐं पुलिस कंट्रोल करे वरितो। ताकी असांजी असीं जेके पाण आहियूं, असां पाण ई जेको आहे इहे हालात ख़राबु करण जा जेको ज़िम्मेवार आहियूं। ऐं ज़ाहिर आहे असांजे हिन जेको आहे जेके हसास करार ॾिनल जेके पोलिंगूं हुयूं ॻोठ साले खान ॾेर लाल मोहम्मद जूणो, इन्हनि में जेके इहे पोलिंगूं हुयूं इन्हनि में रेंजर जेको आहे न तैनात थियल हुई, पोइ अलाए छो न रेंजर न आई, जंहिंजे करे इहो थोरो छिकारो मसइलो हलियो। ऐं जेको आहे जंहिंजे करे पोइ बि जेके समझदार माण्हू हुआ, जेके
अक़लमंद माण्हू हुआ उहो हिन ते कंट्रोल करे विया ऐं जेको आहे घणो वॾो मसइलो न त पैदा थियो ऐं जे करे जेको अमन अमान सां जेको आहे हीउ सिलसिलो हले बि पियो अञा पर हाणे थोरो ठरो आहे ऐं जेको आहे बाक़ी इलाइक़नि में जिते वोट जेके आहिनि घणा कास्ट थियनि था पिया उते अञा इलाही उते अञा रच लॻल आहे। त दोस्तो अगरि मुंहिंजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो आहे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो। जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो उन्हनि दोस्तनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं बेल वारे बटन खे दॿाइनि त जीअं मुंहिंजे अचण वारी जेकी वीडियो आहे अव्हां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो ऐं मां बि पंहिंजी स्पेशल जेका सवारी आहे अव्हांखे मां पहिरियां बि शेयर करे चुकोसि। हीअ आहे मुंहिंजी स्पेशल सवारी ॾिसो पिया। इन सवारी ते वोट कास्ट करणु आयो हुउसि ऐं पंहिंजी रोज़ी बि थी वई अल्हम्दुलिल्लाह। जेको मुंहिंजे नसीब में हुयो मूंखे मिली वियो। ऐं दोस्तो नेक्स्ट वीडियो जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।